आहे त 2.5 साल थी विया 2.5 सालनि में हिकिड़ी छोकिरी नंढड़ी अॻुवा थी वई आहे वापसि अची सघे प्रिया कुमारी ऐं उन खां पोइ सिंध जी हालतूं एॾियूं ख़राबु थी वियूं आहिनि जो माण्हू पाण खे घर महफ़ूज़ थो सम्झे ऐं ॿाहिरि निकिरी थो सघे शरीफ़ माण्हू त एॾी साइड उत्तर साइड इहो उहो बि नथो करे सघे ऐं ख़ुदा न ख़ास्ता कोई जेका ॻाल्हि थी अचे त चप थो थिए जान मोहम्मद मार शहीद थी वियो उनजा कातिल अञा ताईं आज़ादु घुमनि पिया उनखे सही नमूने गिरफ़्तार न कयो अच्छा उन खां पोइ नसरुल्ला गॾाणी साहिबु आहे उहो बि शहीद थी वियो उनजा जवाबदार जांच जेका सही कान पई थिए जवाबदार गिरफ़्तार कोन पिया थियनि ऐं तव्हां ॾिठो त घोटी कशमोर जेकोबाद सरकारी शिकारपुर में जेका अचे में एतिरा वॾा की लख जे तादाद में दाड़ियल कोन्हनि दाड़ियल 50 हूंदा या 100 हूंदा 150 हूंदा हेतिरी हुकूमत आहे हेतिरी रियासत आहे हींअर असां वटि आर्मी बि आहे असां वटि रेंजर्स बि आहे असां वटि सिंध हुकूमत आहे असां वटि पुलिस आहे उन खां पोइ बि जेके 100 माण्हू सॼी दुनिया खे नोगो अहिड़ो बनाए वेठा आहिनि सॼे सिंध खे यरगमाल करे वेठा आहिनि सॼे सिंध जा माण्हू हेरासमेंट में आहिनि असां वटि इहो दाड़ियल कल्चर जेको थो ख़तमु नथो थिए महिरबानी करे असां जेको हुकूमत जे ख़ामोश ते अफ़सोस इज़हार था कयूं ऐं उन खां पोइ असां हिकिड़ो पैगाम था ॾियूं मैसेज था ॾियूं त ख़ुदा जे वास्ते इन्हनि शयुनि ते तव्हां कंट्रोल कयो माण्हू इलाही बदज़न थी विया आहिनि माण्हू बाग़ी थी विया आहिनि माण्हू ॾाढा परेशान थी विया आहिनि हिकिड़ो त दाड़ियल कल्चर माण्हुनि खे ख़तमु करे छॾियो बुख बंदि हाली बेरोज़गार माण्हुनि खे तंग करे छॾियो आहे माण्हू केॾा वञनि अहिड़ियूं घर में निकिरणु लॻी पियूं आहिनि त तव्हां ॾिसंदो वापदारनि ते वञो बिजली कान्हे तव्हां वञो अदालतुनि में वञो इंसाफ़ कोन्हे तव्हां जिते वञो उते कोई ग़रीब खे का वोट कोन थी मिले आख़िर ॿारनि जो छा थींदो असां इहो था चऊं त फौरन जेको प्रिया कुमारी आहे जवाबदार गिरफ़्तार करे ऐं उन मासूम न्याणी उन माउ पीउ ते पहुचाए वञे तव्हां सोचो इन खां अगरि मरी वञे हा उहो वधीक बहितर हो हीअ ज़िंदगी ज़िंदा छोकिरी आहे केतिरो न माइटनि खे तकलीफ़ थी पई आहे तव्हां बचड़े वारा आहियो तव्हां घटि में घटि न्याणी जो अहसासु कयो ऐं उहे जेका था क़ैद में तव्हांखे आज़ादु कराइणा 50 माण्हू या 100 माण्हू दाड़ियल कचे बि हुकूमत खां गिरफ़्तार नथा थियनि ॿधा नथा थियनि तव्हां जूतो फेरायो लट फेरायो कानून खे हरकत में आणियो सभु कुझु सही थींदो इनशाला अमन बि थी वेंदो असांजो मुतालबो आहे साहबनि खे तहफ़ुज़ ॾियो साहब बि हक़ सच जी ॻाल्हि था कनि घटि में घटि पैसा नथा ॾियो पघार नथा ॾियो तव्हां हेल्प त कयो मदद त कयो जेको असांजो जाइज़ हक़ आहे या त सही मदद कयो असां वरी बि इहा रिक्वेस्ट था कयूं महिरबानी करे शहीद जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो प्रिया कुमारी खे आज़ादु कयो ऐं साफ़ गिरफ़्तार कयो धरने दिए जा रहे हैं एहतजाज किए जा रहे हैं प्रिया कुमारी के लिए ये बाजियाब नहीं होती ये कैसी गवर्नमेंट है या हमारी आवाज़ उन तक नहीं पहुँच रही वजह क्या है कि एक बच्ची हमारी पाकिस्तान सिंध की एक बच्ची तहफ़्फ़ुज़ में नहीं है तो हमारी बच्ची जो यहाँ पे तहफ़्फ़ुज़ में नहीं है ये बदअमनी फहाशी और ये मंशियात ये सरेआम चल रही है या क्या हमारी आवाज़ उन तक नहीं पहुँच रही आज सिंध तक नहीं पहुँच रही गवर्नर सिंध तक नहीं पहुँच रही वज़ीर आला तक नहीं पहुँच रही या तो फिर जो है ना हमें जो संभालने वाले वो काम नहीं करते सच बोलने वाला जो है जैसे प्रेस का कोई जो सहाफ़ी सच बोलता है उसको मार दिया जाता है और जो है ना उसको शहीद कर दिया जाता है अगर कोई बात सही करता है उसको दबा दिया जाता है ये किस तरह की गवर्नमेंट है ये किस तरह का निज़ाम है आज की जो नस्ल है आज की जो हमारी नस्ल है वो समझदार है उसके अंदर शऊर मैं दोबारा जो है ना आज ही सुन के अपील करता हूँ कि मेहरबानी करो इस जो है ना नज़रसानी करो ऐसा नहीं कि जो है ना मुल्क के अंदर जो है ना सिंध के अंदर बदअमनी चले और जो है ना खाना जंगी चले लोग एक दूसरे को मारें इससे बेहतर नहीं हमारी गवर्नमेंट हमें तहफ़्फ़ुज़ दे इसलिए हम लोग इसलिए कि हमें तहफ़्फ़ुज़ मिले आज हमें कौन सी चीज़ की फैसिलिटी मिलती है गैस हमारे पास नहीं लाइट हमारे तहफ़्फ़ुज़ में नहीं जो बच्चा का हो जाता है वो मिलता नहीं है ये कैसी हुकूमत है भाई आला काम से हम ये कोशिश करते हैं बराए में इन पर नज़रसानी की जाए अगर हमारी आवाज़ उन तक नहीं पहुँचती तो जो हमें सुन रहा है वो उस आवाज़ को आगे पहुँचाए ताकि हमें तहफ़्फ़ुज़ मिले हमारे बच्चे अच्छा मुस्तक़बिल हमारे बच्चों का हो हमने ज़िंदगी गुजार ली है हमें अपने बच्चों के लिए करें ये जो गर्मी में एहतजाज हो रहा है हम अपने बच्चों की कोशिश कर रहे हैं हमारे जो है ना मजमा दोस्ती किया आखिर क्या वजह है थोड़ा सा नज़रसानी करें बराए मेरी ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन सोशल जस्टिस मैं मटियारी का सदर हूँ और दूसरी बात ये है कि हमें जुल्म के खिलाफ बात करनी है हमारा मंशूर है जुल्म के खिलाफ हमें आवाज़ उठानी है जहाँ पे हमने जुल्म देखा तो हम आवाज़ को बुलंद कर रहे हैं इंशाल्लाह करते रहेंगे जब तक ये जुल्म ख़त्म नहीं होगा जब तक हमको जो है ना तहफ़्फ़ुज़ नहीं मिलेगा हमारी चीज़ों पर नज़रसानी नहीं होगी तब तक हम जो है ना एहतजाज करते रहेंगे हम बड़े एहतजाज भी करेंगे ये छोटा एहतजाज है हम बड़े एहतजाज करेंगे इंशाल्लाह पार्टियों ने अञा ताईं कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि जॾहिं त सिंध हुकूमत जे ॿियो तरीक़ो खोलियो वियो आहे कई नसरुल्ला गाॾाणी खे शहीद कयो जंहिंजे कातिलनि जा नाला बि आहिनि सफ़ाना बि आहिनि मगर अफ़सोस भाई जो चवणो पवे अञा ताईं सिंध हुकूमत में कातिल खे गिरफ़्तार न करे सघी शहीद साहब जे कत्ल खां पोइ हिकिड़ो टियों वॾो अजीब वाक़ियो थियल आहे
जेको पिंड के जिन पहिरां जेके कुझु जेको पीपल्स पार्टी जेको हाणे वञनि था MP MLA वञनि था जेका मासूम प्रिया कुमारी जेका अगवा थी आहे जंहिंखे 2 साल पूरा थी त उनजी अञा ताईं बाज़ियाबी को बि जवाब कोन मिले ऐं असां सहाफ़ी सिंध जा सहाफ़ी जेको आहे पूरी सिंध में एहतिजाज मुज़ाहिरा धरना रैलियूं कॾहिं बि न मगर सिंध हुकूमत का यूं बि कान थी असीं हुकूमत सिंध खे चिटा था ॾियूं जेकॾहिं असां कई सहाफ़ी जे कातिल ऐं पूरी गिरफ़्तार न कया विया ऐं मासूम प्रिया कुमारी खे बाज़ियाब न करायो वियो त ईद खां पोइ जेको आहे सिंध भर में सिंध सहाफ़ी इतिहाद पाकिस्तान पीपल्स यूनियन जे तरफ़ां जेको आहे सिंध भर में एहतिजाजी तहरीक हलाए पंहिंजे शहीद कातिलनि जे शहीद सहाफ़ी जे कातिल खे पूरी निवारे कराईंदा अपील करता हूँ हमारे पाकिस्तान चीफ जस्टिस को और उसके बाद पाकिस्तान सिंध के जो वज़ीर-ए-आला हैं हाई कोर्ट चीफ जस्टिस फ़ौरन जो ऑपरेशन किया जाए गिरफ्तार करके कातिलन के शहीद जानमत महर जे कातिलन के शहीद नसरुल्लाह गादानी जे कातिलन के शहीद नसरुल्लाह गादानी जे कातिलन के काफ़िर के काफ़िर के काफ़िर के काफ़िर के काफ़िदार 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 शहीद जे कातिलन के शहीदन जे कुमारी अगवा कंदड़नि खे मासूम प्रिया कुमारी अगवा कंदड़नि खे